यार हाशिम अॼु यार हिकिड़ो नेकीअ जो कमु करो। कमु इहो आहे त गरम शीख खणी मुंहिंजी खुड़ी ॾंब त को निभा गुलाए त मां त मोचड़ा खाई खाई मरी वेंदुसि। हाणे जेको थाॿो खाई थो किरे हण रूंडे जे मथऊं त रूंडे धिको ॾिनो। मूं ते हाणे इहो इल्ज़ाम नाफ़िज़ थियो आहे त मूं दिलशेर ऐं मुराद जा कन भरे अकबर ख़ान जे मथां ब्लास्टिंग कराई आहे। पर हाणे त बाबा सोशल मीडिया ते खुलेआम अची वियो आहे त बाबा इहो कमु असांजो न आहे, को ॿियो माण्हू पंहिंजे फ़ाइदे वठण लाइ इहो कमु कयो अथई। इहो कमु दिलावर ख़ान करे पियो, बाक़ी कंहिंजे हथां अकबर ख़ान जे मथां हमिलो कयो अथसि इहा जांच करणी पवंदी। पहिरें बहाना आसरो हुयो त असां पंहिंजे छोकिरनि खे बचाए वठंदासीं। हाणे त रुपए जो रुपए पक थी वियो आहे त असां पंहिंजे छोकिरनि जा उतां लाश आणींदासीं। बाबा अकबर ख़ान में उमेद करणु अजाई आहे त हू दिलशेर ऐं मुराद खे ज़िंदा छॾींदो। बाक़ी जेकॾहिं सावल ख़ान साथ ॾिए न त पोइ सभु गॾिजी अकबर ख़ान जे ॻोठ मथां हमिलो करे मुराद वारनि खे छॾाए सघूं था। ॿलाड़े शींहं जा पुट होया ओया हिम्मत ॾेखार। बाबा ॻाल्हि इहा आहे त सावल ख़ान मिड़ई तुंहिंजी टके पैसे जी ॿुधंदो। भई मां न वियोसांसि ॼण चिटे ते चिणग रखीमांसि। एतिरो आसानीअ सां शेरनि जी बि कोन मञींदो। बाबा वरी बि मां कोशिशि कयां थो, पूरो ज़ोर लाईंदुसि। मताब सावल ख़ान असांजी मदद करे। चङो कयो आहे त हू चङे हुअण जो फर्ज़ बि निभाईंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।